लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं जगदेश कुमार आहूजा सां जारी आहिनि। जगदेश, हाणे तव्हां दाऊद इंजीनियरी इकॉनॉमिक्स इहे पढ़ी नौकिरी ॿोकिरियूं ख़ैर जूं वकालतुनि खे बि ॾिनो जवाबु। हाणे तव्हांजी इन हिसाब सां प्रोफेशनल लाइफ जेका सॾिजे थी रवाज पियल उहा थी पूरी। हाणे तव्हां धंधो दाड़ी छा कयो? उन खां पोइ हीउ जेको आहे स्वेतुननि जो फाल बि थी थो वञे। असांजी पार्टी उन वक़्तु सिंधोस्त इनकलाबी पार्टी जीअं ॿियूं पार्टियूं बियो हाणे तव्हां आज़ादु वतन जो जेको ख़्वाबु खणी जिसाफ़ में दाख़िल थिया उहा कॾहिं छॾियव? उहा असांजी MRD मूवमेंट खां पोइ जेको आहे असां डिसंबर 83 में जसाफ़ छॾीसीं। छो? इहो वरी पूरो हिकिड़ो तारीख़ जो ॿुधाईंदव न? अच्छा, त उहो ईअं थियो त जेको आहे जीअं MRD मूवमेंट हली अगस्त में, उन खां बि अॻु में मार्च में GSN जे अंदरि जेके 3 ट्रेंड्स हुया त तरक़ी पसंद क़ौम परस्तनि जी अॻुवाणी आरीसर पई कई ऐं पर सोशलिस्ट जेको ग्रुप उहो ग्रुप जे शिकिल में न हो, ट्रेंड जी शिकिल में हो। उन जी पहिरीं गॾिजाणी पाकिस्तान क्वार्टर्स में बाज़ाब्ता गॾिजाणी थी। उनखे केरु पियो करे लीड? उन में माना जसाफ़ जे तरफ़ां असां 2 हुयासीं। ऐं जेको आहे असगर कुरैशी मूंखे हुते वठी हलियो, ओपन लीडर उहो हुयो त, ऐं हेॾां ख़ालिद चांडियो हुयो। पाकिस्तान क्वार्टर्स में क़ाइमदीन छा ख़ालिद चांडियो लाड़काणे वारो? हा उहो उन वक़्तु जेको आहे GSN मुहाज़ में हो। ऐं जेको आहे ख़ालिद चांडियो हुयो, फैज़ पीरज़ादो हुयो, ऐं हेॾां कुर्बान कमांगर हुयो, क़ाइमदीन छा हुयो। सखर जो आहे? इहो मेहर जो आहे। उनजो किताबु हिकिड़ो ट्रांसलेट थियल आयल आहे, हाणे गुज़ारे वियो आहे। मतिलबु उहे 3 मेन माण्हू हुया उते जेको आहे क़ाइमदीन छा, कुर्बान कमांगर, बाग बुघियो, जिन जेको आहे होस्ट कंदा हुआ। पोइ उते असांजी मार्च में पहिरियों भेरो सम्झो त सीक्रेट जेको आहे कम्युनिस्ट सेल जहिड़ो जुड़ी वियो। पर उन जो बि मक़सदु आज़ादी सॼो असगर थो करे। इहो जेको करे पियो ख़ासि पाकिस्तान क्वार्टर वारनि दोस्तनि पए कयो। क़ाइमदीन छा हुयो, कुर्बान कमांगर हुयो, बाग बुघियो हुयो, उहे उते हुया। पोइ उन्हनि सां ख़ालिद चांडियो बि हुयो। ऐं पोइ उन खां पोइ जॾहिं मां वञा थो उते शामिलु थियूं था असगर ऐं मां, त असां जॾहिं ॻाल्हायूं था त पोइ वरी असां ॿी मीटिंग में फैज़ पीरज़ादो, लाल सिंधी, इदरीस जतोई। लाल सिंधी केरु आहे? लाल सिंधी हाणे गुज़ारे वियो आहे, लखूअ जो नंढो भाउ। उहो उन वक़्तु महिराण में पढ़ंदो हो। मीरपुर भठोरे त माना इदरीस जतोई, लियाकत रिज़वी ऐं जेको आहे फैज़ पीरज़ादो ऐं लाल सिंधी, इहे 4 ॼणा मेन हुया। लियाकत रिज़वी त टीचर्स एसोसिएशन वारो? न लियाकत जेको आहे उहो न आहे, ॿियो आहे जसाफ़ सां हुयो। अच्छा, हा, 4 ॼणनि जो हल्को हुयो। ऐं लाल सिंधी हुयो? लाल सिंधी महिराण में पढ़ंदो हो, इदरीस जतोई। त पोइ असां फैज़ पीरज़ादे खे आंदोसीं उन सीक्रेट सेल में। पोइ असांजी जेका सम्झो त जीअं पोल्ट ब्यूरो ठहंदो आहे त उनजो जनरल सेक्रेटरी फैज़ पीरज़ादो हो, डिप्टी सेक्रेटरी मां थियो हुउमि। छो त नज़रियाती नॉलेज असां ॿिनि खे सभ खां वधीक हूंदी हुई, त पॉलिसी मेकिंग में असां अची वियासीं। बहरहाल उहो उन वक़्तु बि ईअं हुयो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हुन सां इख़्तिलाफ़ु कहिड़ो कयो? कंहिंसां? जेका छॾे आयो उन वक़्तु असां छॾी न आहे, छॾण ते अचां थो। हाणे तव्हां उन पासे था वञो। माना पहिरियों भेरो GSN जे अंदरि भले 3 ट्रेंड हुया। हिकिड़ो ट्रेंड आहे तरक़ी पसंद, माना सम्झो सोशलिस्ट सिंधु देश जो। हा, हिकिड़ो अरगुस ख़ालिद सिंधु देश जी ॻाल्हि कयो, तबक़ाती जदोजहद जी ॻाल्हि ई न कयो, तव्हां सिंधी क़ौम खे वेड़ायो था, ख़ालिस क़ौम परस्त। ॿियो आरीसर जो, हुनखे अताला उन्हड़ हमीदा खोड़े पे रिप्रेज़ेंट कयो। हुन जो सोशलिस्ट ग्रुप जो को बि लीडर कोन हो, भले ग्रुप जी शिकिल में हुयो ई कोन, ट्रेंड हो। ऐं मेजॉरिटी हुनजी हुई जसाफ़ जे अंदरि, उन वक़्तु मेजॉरिटी हुनजी थी चुकी हुई। प्लस में उहे आरीसर जॾहिं गॾिजनि पिया त सभ खां वधीक ग्रैंड मेजॉरिटी पई ठही वई। आरीसर खे असां चवंदा हुआसीं तरक़ी पसंद क़ौम परस्त, नेहरू टाइप। इहो त इहे 3 ट्रेंड आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो त कीअं थियो। मार्च में पहिरियों भेरो, ऐं मां उनखे खां पोइ हिकिड़े नतीजे ते पहुतो आहियां त कम्युनिस्ट पार्टियुनि में जिते किथे जॾहिं तव्हां सीक्रेसी कयो था न, सीक्रेसी ब्रीड्स कंस्पायरेसी एंड कंस्पायरेसी लीड्स टू डिस्ट्रक्शन। असां जेको मार्च में इहो कम्युनिस्ट ग्रुप सीक्रेट ठहियो जसाफ़ जे अंदरि, जंहिंमें जसाफ़ बि हुई, GSN मुहाज़ जा दोस्त बि हुया, मां सम्झंदा इहो ग़लति कमु अथमि।
हाणे जॾहिं पोइ ते वञी असां एज़ ट्रेंड जॾहिं हुयासीं त उहो बहितरु हुयो, उहो यूनिफाइड पए रही। असां विढ़ूं बि पिया, इख़्तिलाफ़ बि कयूं पिया, पर गॾु हलूं पिया, तहरीक यूनिफाइड पए रही। उन खां पोइ हिकिड़ो त इहो सीक्रेट सेल ठहियो जंहिंमें मां वियुसि। उन खां पोइ अगस्त में वरी ख़ालिक जोणे जे ठाहियो। ख़ालिक जोणे जे जाइ ते मीटिंग थी, जंहिंमें जेको आहे आरी सर, हाशिम बुट, हाशिम ख़ालिक नौकिरी में अची वियो आहे जी, नौकिरीअ में त हुयो। जी एस मुहाद जो जसाफ़ बि हिते पोइ बुनियाद पया। जी एस मुहाद खे हा हा केडीए में हुयो शायदि। अच्छा, केडीए में। ऐं जी एस मुहाद में एक्टिव उहो हुयो। ऐं असगर कुरैशीअ खे बि सॼी पहिरीं, छो त असगर कुरैशी बि त स्टूडेंट थी आयो, उनखे ख़ालिक ई सपोर्ट ॾिनी। इंजीनियरिंग पढ़ी त उन वक़्तु असांखे सम्झो त जी एस मुहाद जी, सिंधी पोरियत संगत थी, पोइ जॾहिं जसाफ़ जुड़ी, ऐं ॿी सगा जी डॉक्टर सुलेमान शेख, तमामु वॾी सपोर्ट हूंदी। जसाफ़ सम्झो त इन्हनि टिनि पेरनि ते उभिरी। सुलेमान साहब जो कहिड़ो कमु? माना असांखे जॾहिं बि को बि ॾुखियो वक़्तु अचे, जेटी आहे ताक़तवर हूंदी, उन सां जहिड़ा बि थी पवंदा हुआ। ऐं जेटी जमायत इस्लामी, जमियत उलमा इस्लाम, सॼी कराचीअ ते त उहा शइ हली, MQM त 85 में आई आहे। त जेका बि शयूं हूंदियूं हुयूं त असांखे सगा ऐं डॉक्टर सुलेमान तमामु वॾी सपोर्ट ॾींदा हुआ। त उहो सॼो दौरु हुयो। त हाणे हिकिड़ो असांजो सीक्रेट सेल उहो ठहियो, जंहिंमें कम्युनिस्ट ग्रुप मुंतज़िम थियो क्वार्टर्स में, पाकिस्तान क्वार्टर्स में, जंहिंखे असां पोइ लिटिल मास्को चवणु शुरू कयोसीं, बलेड़जीअ वांगुरु। अच्छा, बल्लड़े जी लॾे आई, बल्लड़े जी हेॾे लॾे जीएस जी बल्लड़े जी याद थी वई। जीएस जी बल्लड़े जी आहे, उनजो नालो पाकिस्तान। पाकिस्तान क्वार्टर्स। वरी अगस्त में जेका MRD जी मूवमेंट थी थिए, त उते मूंखे पोइ जेको आहे साईं उनजी मुखालफ़त थो करे, पर जसाफ़ जी जेका मेजॉरिटी आहे, आरीसर आहे, उहे उन तहरीक में हिसे वठण जे हक़ में हुया। असां बि हिसो वठण जे हक़ में हुयासीं। त उन्हनि वक़्त में को आरीसर तमामु घणो ऐं ख़ालिक जोणे जो मायूस थिया साईं GM सैद खां। असांखे इहा ख़बर न, असां जेको सेल ठाहियो होसीं उन में GS छॾण जी एजेंडा न हुई, फ़क़ति इहो त भई न एनालिसिस खां बि वधीक इहो त भई जसाफ़ सोशलिस्ट ग्रुप अचे थियल आहे। अच्छा, तव्हां प्लेन पे ठाहियो? प्लेन ठाहींदा तरीक़ो कजे त जीअं ही माण्हू पोरियत संगत में कहिड़ी अचे, कहिड़ा माण्हू अचनि, माना क्रिमिनल फैक्टर खे डिस्क्रेडिट कयो। असां उहे जेको आहे बाक़ाइदा उनखे सज़ाऊं ॾियारियूं हुयूंसीं। जसाफ़ में एतिरा ताक़तवर थी विया हुआसीं। त उन वक़्तु असांजो इहो, ऐं उहा पहिरीं जेका बॉडी थी, पैनल असां ठाहियो होसीं। तेसिताईं बशीर कुरैशी उहो टंडे जाम जो लीडर हो, शफ़ीक करनाणी प्रेसिडेंट थे, बशीर कुरैशी वाइस प्रेसिडेंट। हा, तॾहिं ही सभु छा आहे त जॾहिं बि जहिड़ा थींदा आहिनि, सिंध यूनिवर्सिटी बंदि थींदी त हीअ असांजे दाऊद कॉलेज हॉस्टेलियुनि में अची रहंदा हुआ, छो त हिते पुलिस जो रेड न थींदो हो। हुते क़ौमी कमु करे, हिते वरी तबक़ाती कमु करे। महफ़ूज़ पनाह गांव कराची हूंदी। ठीकु आहे। कादिर मक्सी अची रहंदो, असांजी जेको आहे नॉर्थ नाज़िमाबाद में हॉस्टल हूंदी दाऊद कॉलेज जी। ज़ुल्फ़कार मीराणी दाऊद कॉलेज जो हिकिड़ो अॻे छा हो त हॉस्टल गुलशन इक़बाल में हिकिड़ी, बाक़ी बंगला हू किराए ते वठंदा। बंगलनि में मां बि रहियो आहियां, पर नॉर्थ में बि हुई। हा, नॉर्थ नाज़िमाबाद में ई ज़ुल्फ़कार मीराणी जे कमरे ते अची वियो कादिर रहंदो। गुलमन जखराणी वारा असगर जे कमरे ते अची रहंदा हुआ कीन्या हॉस्टल में। ईअं माना इहे मर्कज़ हुया। त असां चऊं था बहरहाल मस्कन वारी कीन्या हॉस्टल मर्कज़ उहा आहे। ॿिया सभु उते हुया, पर नॉर्थ ॿिए नंबर ते हुई। ईअं त बहादुराबाद बि गुलशन बि हुई, पर छा आहे त मर्कज़ी क़यादत सॼी जेका जसाफ़ खे रन करे पई, त असगर कुरैशी थियो, रफ़ीक शेख थियो, हा उहो थियो मेन लीडिंग पोज़ीशन में उहो हुयो, मां थियो, अफ़ज़ल संदीलो थियो। असां सभु माना कीन्या हॉस्टल में आयासीं, त मर्कज़ कीन्या हॉस्टल हुई। इन जे करे ऐं सॼी कराचीअ में जसाफ़ खे ऑर्गनाइज़ असां उतां वेही कयोसीं। इब्राहिम हैदरी में यूनिट खोलणु, मेमण ॻोठ में, मलीर में। ऐं उन वक़्तु हिकिड़ो वॾो कमाल हूंदो जो असांखे हिकिड़ो पंफलेट छाहे करण लाइ कराची में कोई तयारु न हूंदो हो। असगर कुरैशी अलाए कीअं वञी मलीर में जेको आहे हथु कयो, हिकिड़ो सिंधी जेको आहे प्रेस वारो, पोइ उहो उते उनखे ॾेई मैटर असांखे ॾींदो हो। मां ऐं मुख़्तियार ख्वाजा हाणे गुज़ारियो आहे, उनजो चाचो वरी ट्रैफ़िक में हूंदो हो। असां वेंदा हुआसीं, ॿिनि ॼणनि खे ख़बर हूंदी त किथां था असांजा मटीरियल छा, रुॻो हिकिड़ो ई हो। त ईअं पोइ वरी चाचो ट्रैफ़िक में हो त को पुलिस वारो रोकींदो त वरी चाचे जो नालो खणी छॾींदो हो।
ईअं कराची जी उन वक़्त जी तहरीक बि ईअं थियो असांखे छपिजण लाइ हिकिड़ी इहा रिस्क हूंदी जेकॾहिं उनजो नालो खुली वियो त उहो मिसकिन मरी वेंदो। असांखे त पंहिंजी परवाह न ई, पर असांखे ॻणती उनजी हूंदी त उनजो नालो, इन करे सवाइ असगर जे मुख़्तियार जे मुंहिंजे कंहिंखे ख़बर बि न हूंदी त इहो मटीरियल सॼो छपिजे किथां थो पियो। त इहो हिकिड़ो दौरु हुयो, तव्हां ख़ुदि हुन गुज़रिया आहियो, हिन दौर जो पंहिंजो रोमांस हुयो। बहरहाल पोइ आयासीं इन ते त MRD तहरीक जे सां गॾु ॿियो को उन वक़्तु प्रोग्रेसिव अलायंस बि ठाहिण जी का आरीसर कोशिशि कई हुई, जंहिंमें माना अवामी तहरीक बि हुई। सैयद MRD जे ख़िलाफ़ु छो? इहो वरी अलॻि त उहो मूंखे ॿुधाईंदव न। हाणे हुन जो MRD जनरल ज़िया जे ख़िलाफ़ु, MRD जनरल हुन जो जेको मुंहिंजी जेका एनालाइसिस आहे त GM सैद वटि इहा आई त हीअ जेका तहरीक आहे इहा पीपल्स पार्टी थी हलाए, मेजॉरिटी उहा सिधी ॻाल्हि आहे, लीडिंग पोज़ीशन ते हुई न। ऐं पीपल्स पार्टीअ बेनज़ीर खां जॾहिं आई तॾहिं बि हुन उमेदूं रखियूं, भुटे में बि उमेदूं रखियूं जो हुन ते इल्ज़ाम आहे। पोइ आई आहे न इक़्तिदार में न, जॾहिं पावर में हू हुन में हुई जॾहिं बि, पर पोइ जी ॻाल्हि आहे MRD ॿुधाए। MRD में हुन जो ओपिनियन इहो ई हो त हीअ पीपल्स पार्टी जी तहरीक आहे, फ़ाइदो बि उनखे ॾींदी, फ़ाइदो बि उनखे ॾींदी, ऐं PP वारा सुठा न आहिनि, ऐं सुठा न आहिनि, सिधी ॻाल्हि आहे, हुनजो ओपिनियन इहो ई हो। ऐं बाक़ी जेकॾहिं मूंखां ओपिनियन पुछो त GM सैद जी इहा जेका आहे मुखालफ़त असां लाइ त नुक़सानकार साबित थी GS तहरीक लाइ, पर MRD तहरीक लाइ ब्लेसिंग इन डिसगाइज़ थी वई। ठीकु थियो, छो त हू जेको इल्ज़ाम हणणु पिया चाहिनि त हीअ सिंधु देश जी तहरीक आहे, सिंधु देशी लीडर ई ख़िलाफ़ु आहे, उहो ई उनजे ख़िलाफ़ु आहे, उहा ब्लेसिंग इन डिसगाइज़। पर असां वटि जेका वॾे में वॾी हिन खां पोइ जेका रिफ्ट पई जेको आहे GS जे अंदरि, उहा MRD तहरीक खां पोइ पई। पर उन में बि जेको छॾण जो असांजो कोई रोल कोन हो, पर पोइ छा थियो त आरीसर ऐं ख़ालिद चूने जे चयो त हाणे छॾण खां बिना को रस्तो कोन्हे। ऐं उन वक़्तु हिकिड़ो तारीख़ी जुमिलो ॻाल्हायो, आरीसर ॾाढो फ्रस्ट्रेट हो, मां सभिनि खे चवंदोमांसि त इहो रिकॉर्ड ते रखण जहिड़ो आहे। त आरीसर चयो मुंहिंजी त ख़्वाहिश ही त साईं GM सैद सिंध जो गांधी थिए, मां नेहरू थियां, पर इहे थी न सघियो। माना ही नेहरू न थियो, हू गांधी न थियो। उन वक़्तु उनखे उन खां पोइ पहिरियों भेरो ख़ालिद चूने जी इहा ॻाल्हि रखी त हाणे GS छॾणु घुरिजे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, इहा अञा सम्झाए, उहा हीअ आहे त हाणे त तजिजो तव्हां मां असां सभु करे था सघूं, सैयद जी इहा सॼी पॉलिटिक्स पोइ माना ज़ात जे चौधारी थी फिरे न त भुट्टो ख़राबु आहे, उनजी मदद न थियणु खपे। न, भुट्टो सिंध जे लाइ नुक़सानकार आहे, न की ज़ात। मां ॿुधो न, भुट्टो ख़राबु आहे, इन करे उनजी पार्टी जेका जदोजहद हलाईंदी उहा बि थी वई ख़राबु, ईअं थियो न। न ॾिसो, ॿ ओपिनियन हुया, हिकिड़ो अॼु ॾींहं ताईं आहे त भई भुट्टे सिंध खे फ़ाइदो वधीक ॾिनो या नुक़सानु वधीक ॾिनो। ठीकु आहे, ठीकु आहे, हाणे सोच जूं धारा आहिनि। बिल्कुलु। मां जेको पीपल्स पार्टी ऐं सिंध बुकलेट लिखियो आहे, उनजी शुरूआति इब्राहिम जोए खे कोट कई आहे, GM सैद खे कोट करे न कई आहे। त भुट्टे जॾहिं राइज़ पे कयो त इब्राहिम जोए चयो त अॼु सिंध 100 साल पोइ ते हली वई। इहो तारीख़ी जुमिलो त कॾहिं GM सैद बि कोन चयो, तंहिं करे मां कोट उनखे करे उतां किताब खे शुरू कयो आहे। त हाणे ॾिसो, अॼु बि ओपिनियन हूंदो आहे, अदा ॿिया इन जे भेट में वधीक रुजत पसंदि आहिनि, इन करे PP बहितर आहे। जॾहिं त मुंहिंजो ओपिनियन इहो रहियो आहे त न, PP हाणे जेको आहे सिंध लाइ नासूर बणिजी वई आहे। 2013 में मां इहो जेको आहे बुकलेट लिखियो आहे। सैयद खे फ़ाइदो कहिड़ो थियो? सैयद खे त सियासी तरह नुक़सानु थियो, उनजी तहरीक जेको आहे कमज़ोर थी वई, माना सॼो जेको करक्स हो नज़रियाती, उहो त सॼो 83 डिसंबर में असां निकिरी ॿाहिरि थी वियासीं। हिकिड़ो इहो, उन खां पोइ वरी कादिर मक्सी अलॻि थी वियो, उन खां पोइ वरी आरीसर ऐं जेको आहे हुननि में इख़्तिलाफ़ थी विया। त तहरीक 83 खां पोइ आहिस्ते आहिस्ते जेको अॼु तव्हां 10 धड़ा ॾिसो था, त मां चवंदुमि त उहा 83 खां वठी उनजो शुरूआति थी वई। पर माना पहिरियों धड़ो असांजो निकितो, जिन पोइ सिंधोस्त इनकलाबी पार्टी ठाही, वरी पोइ 88 खां पोइ कादिर मक्सी निकितो, उन खां पोइ माना पोइ जीअं वरी 91 जो डाउनफॉल थिए थो त पोइ त GM सैद जे हूंदे ई अलाए घणा धड़ा थी ईंदा विया,
धड़े मां धड़ो थींदो वियो, पर इहो प्रोसेस शुरू 83 खां थियो। हिकिड़े हंध ते बि सैयद जी कोशिशि नज़र नथी अचे इन्हनि ग्रुपनि सां वरी गॾु वेहण ऐं मिलाइण जी, ईअं छो? GM सैयद कंहिंखे बि कढंदो कोन हो, न, न, असां उहो त पाण मशहूरु छॾियोसीं, ॻाल्हि आहे। हा, असां पाण छॾियोसीं, सही कयोसीं ग़लति कयोसीं, असांजो फ़ैसिलो हो। ठीकु आहे। ऐं हक़ीक़त इहा आहे त मां 77 में आयो आहियां ऐं 83 ताईं नेवर असांजी पार्टी, मां चवंदो असां क्लेम न पिया कयूं त GSM ॾाढी डेमोक्रेटिक पार्टी, जीअं कॉम्पिटिशन थींदी आहे, पैनल बीहंदा आहिनि ऐं फेयर इलेक्शन थींदी ऐं उनजी GM जी उन में का मुदाख़लत न हूंदी, जसाफ हुजे, सिंधी पोरिया संगत हुजे। पहिरियों भेरो सिंधी पोरिया संगत जी 83 में बाडी थी, जंहिंमें बाग बुगियो चूंडियो, उहा कंहिं जेको आहे साईंअ जे हथां टोड़ाई। मूंखे पंहिंजो जेको तजुर्बो आहे, मूंखे जेका पहिरियों भेरो मायूसी थी इतां थी त जेकॾहिं इलेक्टेड बॉडी साईं टोड़े थो, मूं ताईं रिपोर्ट आहे त साईं टोड़ी आहे, जेकॾहिं साईं ईअं करे थो त पोइ त सुभाणे जसाब जी बॉडी बि टोड़े सघे थो, ॿी बि टोड़े सघे थो। त मूंखे जेको पहिरियों हुयो, न त GM जो को इंटरफेरेंस कॾहिं बि न रहियो आहे, न कंहिंखे हरू भरू असांखे पोइते धिकेसि नेवर। फैज़ पीरज़ाद जनरल सेक्रेटरी चूंडिजियो, मशहूरु हो त कम्युनिस्ट आहे, GM सैयद उनखे कॾहिं पोइते धिके या उनखे डिस्क्रेडिट करे, नेवर। त बाक़ी असां पाण छॾियूं था त उन में त असां ॾोही आहियूं, उन में GM सैयद त ॾोही कोन्हे। न न, पर हिकिड़ो पॉलिटिकल फसल आहे जंहिंमें भांत भांत जा माण्हू पढ़ियल अण पढ़ियल सभु आहिनि, उहे सॼ आस्ते आस्ते वरी हलिया वञनि ऐं तव्हां वरी ॿिए फसल जी कुझु कयो बि न, उहो फसल जेको तयारु थो थिए उनखे बचाइण लाइ सैयद जे पारां न का कमेटी, न के माण्हू, न को अॻुवाणी, इहो छो? न, हिकिड़ी शइ ॾिसो, GM सैयद या GSM तरीक़े खे जेको बि ऑर्गेनाइज़ कयो आहे, मां चवंदुमि हिकिड़े मोब जे तौरु, हिकिड़ी मूवमेंट जे तौरु कयो आहे, तंज़ीमी तरह हुनखे हुजूम जे हिसाब हा सां हक़ीक़त इहा आहे, जेको सच आहे ऐं ऑर्गेनाइज़। ठीकु, माना डिसिप्लिन अॼु बि चवंदो, असां SUP में ई मां खिली करे चवंदो आहियां, ठीकु, GSM जी पैदावार आहियूं न, हुजूं अवामी तरीक़े जी त डिसिप्लिन हुजे हा, कम्युनिस्ट पार्टी अवामी तरीक़े वटि डिसिप्लिन आहे, GSM तरीक़े में डिसिप्लिन कॾहिं बि न रहियो आहे। माना मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां कहिड़ी बि पोज़ीशन ते बीठो आहियां, साईं GM जी जंहिं पॉलिसी सां इख़्तिलाफ़ु करे पंहिंजी पॉलिसी हलायां थो त मूंखे कोई चवण वारो कोन्हे। उन वक़्तु बि मां तव्हांखे ॿुधायां त असां जेको डिग्री कॉलेज जो बाइकाट कयोसीं, इहा को साईंअ जी पॉलिसी कोन हुई, पर कंदा हुआसीं। माना तहरीक जे तौर ते तहरीक में जंहिंखे जीअं हूंदो हो कंदो। साईं GM सैयद सभिनि खे गॾु खणी हलण जे हक़ में हूंदो हो, इन करे कंहिंखे बि कढंदो न हो। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी पाण हिन ते था ॻाल्हायूं त हाणे तव्हां गिरोहबंदी जो शिकार थिया आहियो। ठीकु आहे, पहिरियां 6 साल तव्हां हिकिड़े स्मूथ हुन में रहिया आहियो, बिल्कुलु गॾु हलंदा हुआसीं, गॾु हलंदा हुआ। हाणे गिरोहबंदी जा तव्हां हिसाबु कयो, गांधी गांधी न रहियो, नेहरू नेहरू न रहियो। हा नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी था असां ॾिसूं जनाब जगदेश कुमार आहूजा खे, त उन खां पोइ हुनजी पॉलिटिक्स कहिड़े दॻ ते हले थी। असां सां गॾु रहिजो।